हिक भेरे गॾे कुत्ते जे विच में दौड़ जो मुकाबलो उन ॻाल्हि ते थियो त जेको बि हिन मुकाबले में खटे वियो त उहो फलाणे रियासत जे तख़्त ते वेहींदो ऐं बादशाही कंदो। कुत्तो उहो सोची ख़ुशि थियण लॻो त आउं गॾे खां तेज़ ऐं तिखो आहियां। मुकाबलो खटे बादशाही ते वेहींदसि ऐं पंहिंजे राज भाग जी खूब ख़िदमत कंदसि। दौड़ शुरू थी। गॾे ऐं कुत्तो तेज़ दौड़ण लॻा। जीअं ई कंहिं ॻोठ जे भरपासे मां दौड़ंदे गुज़रण लॻा त हर रस्ते ऐं घिटी में काफ़ी कुत्ता मौजूद हुआ। दौड़ जो मुकाबलो कंदड़ सां विढ़ण लॻा। आख़िरकार कुत्तो सभिनी कुत्तनि सां विढ़ंदे विढ़ंदे वञी पंहिंजी मंज़िल ते पहुतो। ॾिठाई त गॾे अॻी ई बादशाही जी तख़्त ते वेही मुस्कुराए रहियो हो। कुत्ते सोचियो त काश मूंसां मुंहिंजा पंहिंजा न विढ़नि हा ऐं रस्तो रोक करण बदिरां हौसलो ॾियनि हा त आउं उन बादशाही जी तख़्त ते वेही पंहिंजे राज भाग जी खूब ख़िदमत कयां हा। ईअं ई इंसान जी ज़िंदगी में अहिड़ा खोड़ सारा पंहिंजा रिश्ता आहिनि जेके हौसलो ॾियण बदिरां तोक ठठोल रस्ता रोक ऐं मुखालिफ़त करे पंहिंजे खे ई मंज़िल ते पहुचण खां रोकींदा आहिनि जीअं हू मंज़िल ते न पहुची सघे। पर हिकु ॻाल्हि यादि रखो, हज़ार इख़्तिलाफ़नि ऐं रस्ता रोक बावजूदि पंहिंजे मंज़िल तां दस्तबरदार न थिजे ऐं हर मुश्किल हालात खे मुंहुं ॾेई पंहिंजी मंज़िल ज़रूर हासिल कजे।